गाड़े में पोरियतन पारां मुनासिब उजूरो न मिलण खिलाफ़ एहतजाज कयो वियो। मोहम्मद जुमन ख़ासखेली, ओ भायो वाहिद बख्श, रब ॾिनो ऐं ॿियनि जो चवण हो त हिन महांगाई जे दौर में मिल मालिक संदन मज़दूरी वधाइण लाइ तयार न आहिनि, जंहिं सबब हू फाका कशी में वक़्त गुज़ारण ते मजबूर आहिनि। हुननि चयो त मिल मालिकनि खे केतिरा ई भेरा उजूरो वधाइण जो चयो आहे, पर हू हिक ॿिए ॿुधण लाइ तयार न आहिनि, जंहिं सबब हू रोडनि ते निकिता आहिनि। पोरियतन चयो त मिल मालिक हिकहटीअ करे संदन हक़ खाई रहिया आहिनि। हू अहिड़े अमल खिलाफ़ एहतजाज कंदा। हींअर डीज़ल घणे लीटर तव्हांखे ख़बर हूंदी, 138 रुपया लीटर डीज़ल आहे। असांजे हुतां ॻाड़े खां कराची 9000 किरायो आहे, सही आहे, जंहिंमें 9 खां 10,000 जो गाॾी डीज़ल खाए थी। असीं वापसी छा बचाईंदासीं? ठीकु आहे, मज़दूरनि जी मज़दूरी सही आहे 6 रुपया हुई, उहो ई 6 रुपया आहे। हींअर घणे लीटर डीज़ल आहे, सही आहे, आमदनी किथे पुनी आहे? मज़दूर केॾा वेंदा? 60 रुपया किलो अटो आहे, मज़दूर केॾा वेंदा? कंहिंखे चवंदा? तव्हां भले खोराची आहे करियो, सभु साइड जी तव्हां मज़दूरी ॾिसो, उन जॻह ते असांजी जेकी ॻाढ़े शहर जी लिस्ट उन जी तव्हां मज़दूरी ॾिसो। बिल्कुलु ठाकरे सब डिवीज़न जेका वाणियल पाण में मिली भगत करियो, असां ग़रीबनि जो हक़ खाइनि पिया। असां सिंध हुकूमत खां मुतालबो करियूं था त असांखे मज़दूरी वधाए ॾिनी वञे, ॿिए सूरत में असीं एतिराज कंदासीं, रोड बंदि कंदासीं। एग्रीमेंट करायो 3 साल सही हणायो, मज़दूरी असांजी जिते रुपयो जली पिया उहो जली पिया, हर शइ महांगी आहे। असीं शाम जो 200 रुपया खणो वञूं, दुकान वारे ॾे वञो 8 लाख खणो घर भॻाए, ज़िंदगी भर कमाए कारखाने में बेज़ारी पिया। वाणी सां ॻाल्हि 8 ॾींहं ॾेई छॾियूं, हाणे चवंदा असांखे ब्लैकमेल करे था। उहा ब्लैकमेल अवांखे त करियूं जॾहिं असांखे अवांखे असीं 8 ॾींहं न ॾियूं। अॻवाणनि मुतालबो कयो त आला इख्तियारी नोटिस वठी मिल मालिकनि खिलाफ़ कार्रवाई करे खेनि हक़ ॾियारियो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।